नाज़रीन, थरपारकर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 10 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर गुलज़ार गुलोठो खां। जी गुलज़ार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो वसकारो जारी है। इन वक्त थरपारकर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते तक़रीबन 15 कलाकनि खां वधीक वक़्तु गुज़रियो, जंहिं करे केतिरा ई जेके शहर आहिनि, शहरनि वारा जे हेठा इलाइक़ा आहिनि ऐं उहे पाणी हेठि अची विया आहिनि, त रोड रस्ता जेके आहिनि उहे पिणु पाणी भरिजी विया आहिनि। ट्रांसपोर्ट जेका आहे सो उहा बंदि थी वई आहे। जॾहिं त शहरनि जूं मुख़्तलिफ़ जेको मार्केटूं आहिनि, मिठी आहे, इस्लामकोट आहे, डीपलो आहे या नंगर आहे, उन जी जेको मार्केटूं आहिनि उहे बिल्कुलु बंदि आहिनि। जॾहिं त सरकारी अस्पताल सिविल अस्पताल मिठी वारी जेका आहे उहा पिणु पाणीअ घेरे हेठि आहे ऐं डीपले जा जेके मुख़्तलिफ़ कॉलोनी, बजीर कॉलोनी आहे, पाया कॉलोनी आहे ऐं बदी रोड आहे, उनखां पोइ जेका तालकाई अस्पताल जेका आहे उन पिणु पाणी जेको आहे सो वार्ड में घेरिजी वियो आहे। जॾहिं त इस्लामकोट जा जेके इलाइक़ा जेके आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पाड़ा में फ़क़ीर कॉलोनी आहे, मेघवाड़ कॉलोनी आहे ऐं तालका अस्पताल जेका इस्लामकोट आहे उन जे चौधारी ऐं स्कूल जेके आहिनि उन चौधारी पाणी बीठल आहे। जॾहिं त मार्केटूं जेके आहिनि शहर जूं मुकमल तौर ते बंदि थी वयूं आहिनि। हिन वक़्तु थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते गजगोड़ सां जेको तेज़ जेका बरसाति आहे उन सिलसिलो जारी आहे। केतिरा इलाइक़ा जेके पाणी हेठि आहिनि, जॾहिं नंगर पार्क जे मुख़्तलिफ़ जेके नंदियूं आहिनि, बचाई नंदी या ॿियूं जेके नंदियूं आहिनि वही आयूं, जंहिं करे उतां जा जेके डैम जेके ठहियल आहिनि उहे डैम भरिजी विया आहिनि। उन जो पाणी जेको डैम पलटिजी जेको सो हेठां इलाइक़े वेहणु शुरू थी वियो आहे। जॾहिं हिन वक़्तु पिणु थरपारकर जे केतिरनि इलाइक़नि ते मौसम जेका आहे सो सख़्तु सर्दीअ वारी आहे। केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उन में पिणु बरसाति हलंदड़। हिन वक़्तु जेके मिठी समेत जेके ॿिया जेके शहर आहिनि उन में पिणु वॾे तइदाद में जो पाणी जेको आहे सो 4 खां 5 फुट बीह वियो आहे। हेठियूं जेको सिराण कॉलोनी आहे या ॿियूं जेके कॉलोनियूं आहिनि, जेके मेघवाड़ कॉलोनी आहे, हरिजन कॉलोनी आहे, उन में घरनि जेको पाणी जेको आहे दाख़िल थी चुको आहे। त जॾहिं त ज़िले इंतज़ाम तोड़े म्यूनसिपल कमेटी वारा जेके आहिनि सो उहो पाणी निकाल न करे सघिया, जंहिं करे बचियल जेके माण्हू आहिनि पंहिंजे घरनि में पाणी में फाथल आहिनि। जी गुलज़ार, जी महिरबानी।